वेलकम बैक नाज़रीन, एक दफ़ा ॿीहर भली कार सुबुह मिनट प्रोग्राम में तव्हां साथ में हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। डॉक्टर सईद अब्बास साहब, पहिरियों त जेको मूं सुवाल छॾियो त हीअ जेको कोरोना वबा जेकी आहे सॼो पैनिक सॼी दुनिया खे लॉकडाउन करे छॾियो अथई, असां त कॾहिं सोचियो ई न हुयोसीं त अहिड़ी सिचुएशन बि असां दुनिया में ॾिसी सघंदासीं अहिड़ी जो ऐं इन जो जेको ब्लेम आहे या चवंदा त हीअ कोरोना जेको वायरस आहे एनिमल खां जेको आहे थियो आहे डिलीवर ह्यूमन ताईं, छा हीअ वाकई ऑथेंटिक ॻाल्हि आहे? एनिमल्स में मतिलबु अहिड़ा कोरोना जा वायरस ऑलरेडी हुया? एक्चुअली इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे। सऊदी अरब जो हिकिड़ो इलाइक़ो आहे अल हसा, उन खां 4-5 किलोमीटर थोरो ॿाहिरि हिकिड़ो उठनि जो फार्म हुयो। छो त सऊदी अरब में वरी उठ जाम पालिया वञनि था, त उते हिकिड़ी असिस्टेंट प्रोफेसर हुई डॉक्टर हमीदा, त उनखे रिपोर्ट थी त असांजा जानवर जेको आहे सो ग्रेज़ नथा कनि, खाद खुराक जे हवाले सां उनखे रेंज एरिया में छॾींदा हुआ। त हुननि चयो त ॾिसूं था भला। पोइ जॾहिं हीअ विया उते त हिननि 4-5 मुख़्तलिफ़ हिकिड़ा सैंपल वरिता, त हिननि खे 70 जानवरनि मंझां तक़रीबन को 6 खनि पॉज़िटिव मर्स वायरस जेके उहे हिननि खे मिलिया। त इहो जेके ॾिठो वञे त ज़ाहिर आहे इंसान जी अटैचमेंट आहे पंहिंजे जानवर सां, पोइ उतां खां उहो जेको आहे वायरस आहे उहो माण्हुनि में मुंतकिल थियो आहे। ऐं लकीली तव्हां ॾिसो असां वटि बि जेको सऊदी अरब खां पहिरियों माण्हू जेको आयो त उहो इन जो शिकार थियो। अच्छा, हीअ त जीअं हुआन शहर में जेके आहिनि फूड स्ट्रीट खे जेके खाधर जेके खाया विया आहिनि, उन जेके एनिमल्स जेके बि हुआ डॉग पैट्स या बैट्स वग़ैरह, चवनि था उन में ही डिलीवर थियो आहे। हा, उन में बि बैट जेको आहे, छो त चाइना में त वरी तव्हांखे ख़बर आहे, ऐं 5-3 साल रही आहियां ॾिसी आयो आहियां, त उते डॉग स्नैक या क्रेब्स या ॿिया मुख़्तलिफ़ जेके हाणे छो त असांजा माण्हू त सोचे बि नथा सघनि त चमड़ो माण्हू खाई सघे थो या कुअनि खे इस्तेमालु करणु, त इहा वॾी ॻाल्हि आहे। उते हुनजे लाइ इहो नॉर्मल शइ आहे। त पोइ चमड़े मंझां जेको आहे चमड़े जो जेको सूप जेको आहे वरितो वियो आहे, उन मंझां इहा शइ ट्रांसफर थी आहे। माना इहे शइ माना तव्हां छा चवणु चाहींदव डॉक्टर साहब इन ॻाल्हि ते? इहो पंहिंजो जेको हिन वक़्तु एविडेंस रिकॉर्ड थियो आहे, जेको बैट्स आहिनि, बैट्स माना जेके चमड़ा उन मां ऐं स्नैक्स मां, उन में इन जी जेकी आहे सो कोरोना वायरस जेको आहे उहो अवेलेबल आहे ऐं ट्रांसमिट थियो आहे। बाक़ी जेके इंटरमीडिएरी कहिड़े एनिमल रोल प्ले कयो जेको ह्यूमन में ट्रांसमिट थियो वुहान में या चाइना में या पोइ ग्लोबली, उहो उन ते ऐं काफ़ी रिसर्च हले पई, पर बैट ऐं स्नैक लाइ काफ़ी कंफर्मेशन। बाक़ी हू जेको साईं ॿुधायो त सऊदी अरब मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम जेका कोरोना वायरस जे करे थी हुई, हा उन में कॉफ़ी कैमल में जेको आहे सो ॿुधो आहे त उहो बि माना इंक्लूडिंग आहे। अच्छा डॉक्टर साहब, जेके कोरोना वायरस वैक्सीन जेके जानवरनि खे लॻाई वयूं, ठीकु आहे, उहा हा कोरोना वायरस जी वैक्सीन माना जानवर लाइ बि न आहे? न, वैक्सीन हिन वक़्तु डेवलप न थी आहे, पर लॻभॻि 35 खां 40 मल्टीनेशनल कंपनीज़ इन ते कमु शुरू कयो आहे ऐं काफ़ी कैंडिडेट तयारु आहिनि जेके एनिमल में, रेट्स में या रेबेट्स में या इवन ह्यूमन में जेको उन जी जेको आहे सो एक्सपेरिमेंटल स्टेज में उहे जेको डोज़िस प्रीलिमिनरी डोज़िस इंजेक्ट कया वञनि। पर इन में वैक्सीन जो फुल लाइसेंस मिलणु ऐं उन जो जेको हिकिड़ो प्रोटोकॉल आहे उन में इट रिक्वायर्स मिनिमम 12 मंथ एंड मैक्सिमम 18 मंथ, 12 खां 18 महीने लॻंदा जॾहिं इहा मार्केट में ईंदी। पर कुझु इन जा जेके स्टेजिस आहिनि उहे स्किप करे इनखे थोरो अॻे बि आणे सघनि था, पर काफ़ी मल्टीनेशनल कंपनियूं कमु कनि पिया। पर हिन वक़्तु न वैक्सीन अवेलेबल आहे, न ट्रीटमेंट अवेलेबल आहे, पर माना जेके सिम्पटोमेटिक ट्रीटमेंट आहिनि उन जेके सिम्पटम्स आहिनि उनखे ट्रीट कबो। जीअं लंग्स जो इशू थिए थो, कफ जो इशू थिए थो, फ्लू जो थिए थो, त उनखे ट्रीट था करे वठनि। सही। अच्छा, ही कॾहिं तव्हां सिचुएशन्स माना ईअं सोची त ईअं सभु सॼी दुनिया ईअं लॉकडाउन थी वेंदी, जॾहिं फर्स्ट टाइम जॾहिं तव्हांखे पई त तव्हांजी छा क्वेश्चनिंग, छा क्यूरीज़ आई, छा सोचियो? इहो बियॉन्ड एक्सपेक्टेशंस आहे। पर 8-9 साल अॻु हिकिड़ी को मूवी आई, अमेरिकन मूवी हुई, उन में अहिड़ी प्रोडक्शन थियल हुई त दुनिया में हिकिड़े क़िस्म जी अहिड़ी वबा ईंदी जंहिंसां पूरी दुनिया बंदि थी वेंदी, बिज़नेस बंदि थी वेंदो। पर उहा हुई त हिकिड़ी प्रोडक्शन, हुन में त ईअं थींदो या फिक्शन हुयो, पर हाणे उहो साबित थियो। पर अहिड़ो
I have never thought it will happen in this world. अच्छा छा रूटीन में तव्हांखे केतिरी डिस्टर्बेंस लॻे थी हाणे छा इस में Completely life माना सम्झो कि माना Collapse थी वई कोलैप्स आहे, पैरालाइज आहे सही। ऐं असांजी माना विश आहे, दुआ आहे त अल्लाह रब करीम इन वबा खे ख़तम करे पूरी दुनिया जे लाइ हिकिड़ो असांजी चलो तव्हांजी पहिरीं रूटीन आहे हिन जी रूटीन खे थोरो डिफरेंस बिटवीन थोरो कंदासीं लेकिन हिकिड़ी मां कॉल वठी वठां हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी वालेकुम सलाम जी केरु किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदा भाउ हरमंद कन्नड़ रेगुलर कॉलर अवांखे भले का सुबुह बेरा प्रोग्राम में जी छा चवणु चाहींदो प्रोग्राम ॾिसो पिया प्रोग्राम ॾिसूं पिया ऐं डॉक्टर साहब सां ॻाल्हाइणो जी ॿई डॉक्टर मौजूद आहिनि केरु डॉक्टर सां ॻाल्हाईंदो कहिड़ो सवाल करणु चाहींदो सवाल करे सघो था तव्हां कोरोना वायरस जे बारे में जी जी पुछो उन जे बारे में पुछणो आहे त उन जूं अलामतूं ऐं निशानियूं कहिड़ियूं आहिनि ठीकु आहे इहे माना अञा तव्हांखे ख़बर न पई मन ठीकु आहे असां तव्हांखे ॿुधायूं त मां ई तव्हांखे ॿुधायां थी ॾिसो जीअं टीवी ते टेलीविजन ते हर जॻह जॻह ते तव्हांखे ॿुधायूं ते बुखार तेज़ थो थिए खंघि थी थिए या वरी असांखे ज़ैमा अचे थो या अहिड़ी जेकी ड्राई कफ थिए थी जीअं ई तव्हांखे थोरा ई सिम्पटम नज़र अचनि था या सुकी खंघि जंहिंखे असां चवंदा आहियूं ज़ुकाम चवंदा आहियूं त इन में इहे सभु शइ ज़ाहिर थिए लेकिन हर ज़ुकाम हर बुखार जेको आहे उहो कोरोना कोन्हे लेकिन इन कंडीशन में इन सिचुएशन में जेको आहे तव्हां पाण खे घरनि ताईं महदूद रखी छॾियो क्योंकि असांजे इम्यूनी सिस्टम माना असांजी जेकी कुवत मदाफ़ियत आहे जेके असांजा पंहिंजे स्ट्रॉन्गली अंदरि सेल्स हूंदा आहिनि उहे हिननि खे वीक थी वेंदा आहिनि तॾहिं अटैक कंदो आहे थैंक यू ऐं बार बार ऐं इहो बि आऊं तव्हांखे यकीन ॿुधाए छॾियां त तव्हांखे ख़बर कोन हूंदी त बार बार असांखे हथ धोइणा आहिनि ऐं डिस्टेंस रखिणो आहे मास्क पाइणो आहे ऐं घरनि खां ॿाहिरि नाहे वञिणो सभ खां वॾी ॻाल्हि त इहा असांखे करणी आहे थैंक यू सो मच तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो वरी वरी महिरबानी अच्छा डॉक्टर साहब ई जेकी प्रिकॉशन्स वग़ैरह सभु ॿुधाया विया आहिनि इहो इन में मोस्टली जेके आहिनि उहे सफ़ा माना इंटेंशन ई सफ़ा माना डीपली या डिप्रेशन में हलिया विया आहिनि हाणे माना कंहिं शइ खे हथु लाहींदे बि कनि था त तव्हां इन्हनि माण्हुनि खे छा चवणु चाहींदो बसि जीअं ई सूरत हाल नॉर्मल थींदी ऐं लाइफ वरी पंहिंजी जेकी आहे वापसि तरफ़ मोटंदी ऑटोमेटिक इहो ख़ौफ़ ख़तमु थींदो पर इहो नफ़्सियाती काफ़ी असरु छॾींदो माण्हुनि जे ज़हननि ते दिमाग़ ते ऐं ख़ौफ़ हिकिड़ो तारी रहंदो कुझु वक़्त लाइ पर जीअं वक़्तु गुज़रंदो वरी इंसानु हाणे ॾिसो लॉकडाउन अञा पूरी तरह ख़तमु कोन थिया माण्हू पोइ बि ॿाहिरि नज़र अचनि था इहे बि सिस्टम लॻे थो हाणे ई माण्हुनि जेका उन्हनि खे एक्चुअली एक्टिविटी निकिरणु कमु करणु ह्यूमन नेचर में नेचर में शामिल आहे कंहिं बि माण्हू खे तव्हां सिर्फ़ु विहारे छॾियो दुनिया जी सभु सहूलियतूं ॾियो उनखे मज़ो कोन ईंदो जेसिताईं उनजी पंहिंजी जेकी हिकिड़ी रूटीन आहे सिस्टम आहे जंहिंसां हलणु चाहे उन ते न हले तव्हां पंहिंजी भले रूटीन खे भला कीअं केतिरो मिस था कयो तक़रीबन असां त घरनि में महदूद आहियूं ऐं अॻे त सुबुह जो सवेर ऑफिस निकिरी वेंदा हुआसीं राति जो देरि सां घर मोटंदा हुआसीं हाणे इहो आहे त 24 कलाक ऑलमोस्ट घर आहियूं निमाज़ बि घर था पढ़ूं वेठा बि घर आहियूं ऐं वधि में वधि थोरो घणो को सामान घर जो वठी वरी जल्दी घर अचूं था ऐं एहतियात कयूं अच्छा जेके वालिदैन घणो करे घर को ॿाहिरि या टाइम राति जो डेली अचनि घर में त वरी उन्हनि जे ॿारनि जी माना इंट्रेक्शन थोरी माना थी वेंदी आहे हीअं ॿारनि सां सिचुएशन कीअं आहे तव्हांजी ॿारनि जी डीलिंग कीअं आहे ॿार हाणे काफ़ी अटैच थी विया आहिनि काफ़ी ख़ुशूसन इहे एंड्रॉइड गेम्स कंप्यूटर गेम्स ते चवनि था उन में सपोर्ट कयो हेल्प कयो हलाए ॾियो ऐं उनखां पोइ अॻु में त हू पाण ई मदर सां या ब्रदर भेनरुनि सां पंहिंजे कंदा हुया हाणे उहो मेन रिलाए असां ते कनि था हिन में असांजी हेल्प कयो सपोर्ट कयो या ॿाहिरां वञो शयूं वठी अचो हाणे हू बि सम्झी विया नंढा ॿार आहिनि थोरे तॾहिं बि उनखे कोरोना वायरस जो नालो यादि अची वियो आहे छो जो टेलीविज़न ते रेडियो ते मीडिया ते मोबाइल ऐं मैसेजिस ते एॾी क़िस्म जी हिकिड़ी क़िस्म जो असां मैसेज स्प्रेड थियो आहे जो एवरी वन नाउ नोज़ की हाउ डेंजरस इट इज़ के एंड असांखे केतिरो प्रिकॉशन वठणु खपे अच्छा तव्हां पोइ पंहिंजे ॿारनि खे कीअं तव्हां ॿुधायो त बाबा हीअ शइ ईअं आहे ऐं ॿारनि जे ज़हन में कीअं पॉज़िटिव वे सां विहारियो अॻु में नॉर्मल जीअं ई घर पुॼंदा हुआसीं त ॿार चवंदा हुआ फौरन हलो ॿाहिरि हलो मार्केट वठी हलो के शइ वठी हलो हाणे उनखे जॾहिं असां ॿुधायोसीं न हाणे गवर्नमेंट तरफ़ां जेको लॉकडाउन आहे ऐं एडवाइज़री आहे त तव्हां ॿाहिरि न वञो बाबा छो पोइ जॾहिं वायरस जो ॿुधायोसीं पोइ रोड रस्ता ख़ाली ॾिठूं वरी पुलिस ॾिठूं सायरन ॾिठूं फ्लैट मां त ॿाहिरि छा थियो आहे पोइ हुननि ख़ुदि रियलाइज़ कयो हाणे ॿाहिरि हाणे चवंदा
ही शयूं सुबुह शाम लिस्ट ॾींदा आहिनि, ही शयूं असांजे लाइ वठी अचिजो सही। त असां खाईंदासीं, ॿाहिरि निकिरण हाली मना आहे। तव्हां कीअं माना ॿारनि खे पोइ पंहिंजे सम्झायो इहे कीअं कीअं गुज़ारिया ऐं ॿारनि सां गॾु कीअं अच्छा काफ़ी जेके असां ॾिसो था मुंहिंजी ॻाल्हि बिल्कुलु सहमत बि हूंदा त काफ़ी जेके फैमिली में रहण ॿारनि सां रहण थोरो इरिटेटेड महसूसु कंदा आहिनि, ॿारनि जो गोड़ वग़ैरह नॉइज़, तव्हांजी छा कंडीशन आहे मतिलबु? बिल्कुलु एग्ज़ैक्टली ईअं आहे, छो त ऑफिस वर्क ऐं वरी घर में स्टे करणु जेको आहे इहो ॾाढो ॾुखियो आहे। ऐं त वरी बि इहो चवंदुसि त औरतुनि खे शाबस आहे जेके ॿारनि खे एॾो बर्दाश्त कनि थियूं। असां खां त सची ॻाल्हि इहा आहे त कोन थो थिए। बहरहाल बचा आहिनि, उन्हनि खे फेस करिणो आहे, उन्हनि खे सम्झाइणो आहे, उन्हनि खे टाइम बि ॾियूं पिया। जीअं डॉक्टर साहिबु ॿुधाए पियो त मुख़्तलिफ़ गेम्स में ॿार जेके आहिनि बिज़ी आहिनि, ऐं वाक़ई पहिरीं इहो ई थींदो ऑफिस खां जॾहिं मोटंदा हुआसीं त बाबा असांखे फलाणी जेको आहे सो पॉइंट ते वठी हलो, हीअं कयो हीअं कयो। हाणे उहा शइ कोन्हे। तक़रीबन जेके खाइण पीअण जूं शयूं आहिनि ॿारनि जे हवाले सां त उहे सभु अवेलेबल आहिनि अल्हम्दुलिल्लाह। ऐं मूंखे लॻे थो त इहा सिचुएशन ख़तमु थींदी। सही। अच्छा हिन वक़्तु जेके वालिदैन न बल्कि ॿार बि जेको आहे सफ़ा ईअं ॾिसण हाणे बाबा साईं घर वेठा आहिनि, माना का शोर शराबो न आहे करिणो, को मस्ती न आहे करणी। हाणे जेॾी महिल बि बाबा साईं नज़र अचनि माना असांखे उन्हनि खे किताब खोलंदे नज़र अचे त माना ॿारनि लाइ बि हिकिड़ो टफ टाइम आहे इहो। मां सां त हर कोई माना फ्रेंकली इज़ीली हूंदो आहे, लेकिन वालिद ते जिथे जी पॉइंट हूंदी आहे त हिकदमि सां माना ख़ौफ़ हूंदो आहे त बाबा हाणे अलाए छा चवंदा नाराज़ थींदा, त माना हिकिड़े न कंहिं जॻह ते त ॿारनि ते बि हिकिड़ो टफ टाइम आहे पेरेंट्स जो सभिनि जे लाइ। सही। अच्छा डॉक्टर साहब तव्हां ते वरी ईंदुमि, इन्ही सभु सिचुएशन्स में इन्ही सभु क्राइटेरियाज़ में जीअं तव्हां चयो त ॿारनि खे पॉज़िटिव तरीक़े सां ऐं ॿियो तव्हां इहा बि ॻाल्हि कई त माना थोरो नफ़्सियाती असर बि थींदो, छा ॿारनि ते घणो थियण जो आहे छा? माना ॿारनि ते हिन जो असरु? हा डेफिनेटली, छो जो हुननि जा हाणे स्कूल बंदि आहिनि, ट्यूशन बंदि आहे, जेके हुनजा क्लासमेट्स सां इंटरेक्शन उहो कम्पलीटली बंदि आहे। ॿाहिरि कोन था वञी सघनि, मूवी कोन था ॾिसी सघनि, ख़रीदारी कोन था सघनि। हू हिकिड़े क़िस्म जो पाण खे फील कनि पिया त को न को अहिड़ो मौक़ो अचे जो ॿाहिरि निकिरनि। ऐं ॿियो वरी ॿाहिरि जेकॾहिं निकिरनि बि था त वरी माण्हुनि खे जॾहिं मास्क पातल ॾिसनि था त तीअं रहंदो चवनि सोचनि था त हीअ छा थी वियो। उनजे करे ॿारनि ते वक़्ती तौरु असरु आहे, पर जीअं ई स्कूल खुलंदा वरी एक्टिविटी शुरू थींदी आहे, गेम्स आउटडोर गेम्स वग़ैरह त सेटल थींदा, पर फ़िलहाल हू कन्फाइन पाण खे माना ईअं महसूसु कनि था त असां बंदि थी अनकंफर्टेबल घर महसूसु कनि था। ऐं हिकिड़ो ब्रेक वठंदमि, ब्रेक खां पोइ वरी कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन हीअ वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन तव्हां सां साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए, नंबर अनाउंस कंदो जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल के असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। डॉक्टर सईद अब्बासी, तव्हां जेके मालवंद आहिनि उन्हनि खे कहिड़ी एडवाइस ॾींदो त हू कहिड़ा जेके आहिनि माल पालन, ख़ासि तौर ते जेके हाणे कहिड़ा जानवर जेके आहिनि उन्हनि लाइ फ़ाइदेमंद अथनि पननि? अच्छा असां वटि हिकिड़े कामोरी बकरी हूंदी असां ॿुधा हुआसीं, उहे बि हींअर जेके ॿाहिरि पुछनि थियूं, जिन वटि आहिनि उहे बि माना उन तरीक़े सां एडवाइस सोन में माना लखनि हुन में वञे थी, उहा सेल थी थिए। ऐं ॿियो हिकिड़ो जेको आहे असांजो जेको पखी आहे उठ पखी जेके असां ऑस्ट्रिच चवंदा आहियूं, उन जी बि घणी एडवर्टीज़ आहे। ही जो डिफरेंस ईंदा आहिनि ऐं चाहींदुमि त तव्हां थोरो डिस्क्राइब करे वठो। एक्चुअली हीअ त चौपायो माल जेको आहे जेकॾहिं नंढे माल ते ॻाल्हि ॿोल थिए त उहो थोरो ईज़ी हैंडलिंग उनजी थिए थी ऐं उन मां एतिरो नुक़सानु कोन्हे को, ऐं वधंदड़ माल आहे त माण्हुनि खे जेको आहे सो ख़ासि करे मुख़्तलिफ़ नस्ल आहिनि असां वटि। जीअं तव्हां कामोरी जी ॻाल्हि कई, कामोरी नस्ल माशाल्लाह असां वटि अञा अवेलेबल आहे। ख़ुदाबाद दादू साइड ते असांजो गवर्नमेंट जो बि हिकिड़ो वॾो फार्म आहे, ख़ुदाबाद मशहूरु आहे। उते इहो वाफ़र मिक़दार में जानवर मौजूदु आहिनि ऐं माशाल्लाह प्योर कामोरी आहे। हिन वक़्तु तव्हां मीडिया जे ज़रिए अख़बारनि में बि पढ़ियो हूंदो त कामोरी जो जेको नसुल जेको आहे उहो वाक़ई थोरो अणलभ थी वियो आहे, वॾे पैमाने ते माण्हू कोन पिया पालनि, पर तक़रीबन 27 लख में हिकिड़ो जानवर बि आहे। ऐं हिकिड़ो वरी ॿियो बि असां वटि आहे गुलाबी जेको आहे बकरियुनि जो नस्ल आहे, उहो बि लॻभॻि एतिरे में जेको आहे सो सेल थिए पियो ऐं माण्हू उनखे वाफ़र मिक़दार में पालनि पिया।
उठ पखी जो जेसिताईं तालुक़ु आहे त उठ पखी जे लाइ आउं इहो अर्ज़ु कयां त असां वटि छा आहे त जो मार्केट आहे कोन ऐं ॾिठो वञे त उन में बीमारियूं तमामु घटि लॻनि थियूं अच्छा ऐं हिकिड़ो उठ पखी जेको आहे उहो 10 महीननि में तक़रीबन 2.5 मणनि जो थियो वञे ठीकु आहे ऐं थोरो कुझु खाई करे उन ते एतिरो को ख़ासि ख़र्चु कोन्हे को 10 महीननि जो जेको टोटल ख़र्चु जेकॾहिं असीं कढूं था त उहो आहे 30-35 खां 40,000 रुपया जॾहिं त हुनजो गोश्त जेको आहे 1 किलो गोश्त आहे उहो त 2200 रुपए में विकिरो थिए पियो कॾहिं कॾहिं थोरो अघ में लाह चाढ़ा अचनि था 1800 खां 2100-2200 ताईं जी उन हिसाब सां असां जेकॾहिं ॾिसूं था त जेकॾहिं हिकिड़ो उठ पखी 40,000 जेकॾहिं असांजी लाॻत आहे सही 10 महीननि में सही त उहो 80 किलो जो 100 किलो जो जॾहिं थी थो वञे त असांखे लखनि में फ़ाइदो आहे अच्छा हिकिड़े माना पखी इन ते। जी अवेयरनेस आहे त ही जेको उठ पखी जो मीट खाइण घुरिजे या एतिरे मार्केट में अवेलेबल आहे ऐं हिकिड़ी कॉल खणी वठां पोइ हिन बुझे हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अभी सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केर किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा अच्छा मां कीमत संजी थो ॻाल्हायां त महमूद ख़ान खां कीमत संजी थो मां राइटर आहियां मां तव्हांजो डेली सुबुह जो प्रोग्राम ॾिसंदो आहियां महिरबानी ॾाढो सुठो हूंदो आहे कल्ह बि मां फोन कई काफ़ी ट्राए पर कटिजी वई अॼु बि जज साहबनि वेठा आहिनि ऐं ॾिसी जी, रहियो जी। आहियां मां इहे वॾी जदोजहद आहे हिकिड़ी सिंध जे लाइ माण्हुनि जे लाइ जे घर वेठे जेकी रिलीफ मिलनि था फ़ाइदा मिलनि था तव्हां ॻाल्हायो था कि महिरबानी माण्हू ॿुधनि था ॾिसनि था तव्हांखे महिरबानी जस हुजे साहिब गुलाम नबी मोराई साहिब जिन असांजा पुराणा कामेड दोस्त रहिया आहिनि असांजा महिरबानी महिरबानी हिमतूं आहिनि तमाशो हिमतूं आहिनि कीमत सिंधी कंदो महमूद ख़ान अजी जी 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 अदा तव्हांखे भले कर अच्छा तव्हां डॉक्टर साहब वेठा आहिनि कोई माल बाबति उन्हनि को सवाल कंदा हाँ डॉक्टर साहब इन सवाल कंदासीं त डॉक्टर साहब जिन खां त अभी ही जेको वायरस हलियो आहे जी, वायरस जी। हलियो आहे जी, जी। जेको वायरस हलियो आहे उनमें माण्हुनि जी बेरोज़गारी हथ तंग उन लाइ को अहिड़ो कढियो वञे जीअं स्टोर मेडिकल वारे खे इजाज़त आहे त उहो त मास्क ॿधी धंधो करे सघे थो त ॿियनि खे धंधे जी जॾहिं वञी वेठा रोज़ जा जेके 500 था 600 रुपया टंगारी करनि था गोरियूं खणनि था उन्हनि जो कीअं गुज़रान थिए वॾो मसइलो आहे वॾो मसइलो आहे जी बेरोज़गारीअ जो ठीकु आहे दादा वॾी वॾी महिरबानी इहो बि हाणे उन्हनि जो कमु शुरू थी वियो आहे हुकूमत जेको आहे उन्हनि खे इजाज़त ॾेई छॾे इनशाला जेको आहिस्ते आहिस्ते जीअं डॉक्टर अब्दुल सत्तार साहिबु चयो त पंहिंजी लाइफ में हर कोई ईंदो वेंदो आहे आहिस्ते आहिस्ते रूटीन थींदी लेकिन पोइ बि जेको असांखे पंहिंजा प्रिकॉशन्स जेके आहिनि मास्क वग़ैरह बार बार हथ धोअण ऐं इहे डिस्टेंस रखी करे पंहिंजो कमु करणु इहो ख़ुदा जेको आहे न विसरजो जेसिताईं का वैक्सीन जेसिताईं असांजी मार्केट में अवेलेबल नथी थिए या अथेंटिक उन जो इलाज नथो अचे ज़िंदगी हूंदी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां कुझु करे सघंदासीं लाइफ न हूंदी त असां छा कंदासीं अच्छा सभु आउं इहे उठ पखी जे हवाले सां चवां थी थोरो इनखे माना रखण जा केतिरा केतिरा फ़ाइदा आहिनि ऐं केतिरो वॾा थींदो ऐं मोस्टली जेको कंहिंखे ख़बर कोन हूंदी त यकीननि त इन जो एतिरो बेनिफिट या इन जो मीट वग़ैरह एतिरो एक्चुअली उठ पखी खे माण्हुनि इहो ईअं वरितो आहे त इहो हिकिड़ो जीअं वाइल्ड एनिमल्स हा। आहिनि भई चिड़िया घर में माण्हुनि खे नज़र सही। अचे पियो पर ॾिसो सॼे पाकिस्तान में ख़ासि करे पंजाब जे अंदरि त हर ज़िले सतह ते जेको आहे उनजी फार्मिंग थी आहे ऐं इन जी फार्मिंग थियण खां पोइ जेको गोश्त 2200 रुपए किलो वारो उहो अची 1200 ते बीठो आहे ऐं तव्हां ॾिसो छेले जो गोश्त बि असां वटि तक़रीबन 1200 रुपया थी वियो आहे सही ठीकु आहे ऐं उते गवर्नमेंट उन्हनि खे सहूलियतूं ॾिनियूं आहिनि बिल्कुलु उन जे जेको आहे सो तसलसुल में असांजो मिनिस्टर साहिबु कराची में हिकिड़ी मीटिंग थी जंहिंमें डॉक्टर नज़ीर हुसैन कलोड़ो फोकल पर्सन इन्हनि रखियो उन खां पोइ पहिरियों जेको आहे माना बाज़ाब्ता तौर ते टंडो आदम में जेको आहे सो ऑस्ट्रिच फार्म जेको आहे उनजो अब्दुल बारी बिताफ़ी साहिबु जेको मिनिस्टर बि आहे असांजो त उन उहो इफ़्तिताह कयो हाणे इतां खां शुरूआति थी आहे त असां त चवंदासीं जेके सुठियूं सुठियूं पार्टियूं आहिनि छो त लाइफ स्टॉक में तमामु घणा इशूज़ आहिनि जीअं असां वटि पोलियो अञा ताईं ख़तमु न थियो आहे त असां वटि FMD जे हवाले सां PPR जे हवाले सां यानी काटा जी बीमारी आहे माता जी बीमारी आहे या गोगे जी बीमारी आहे इहे बीमारियूं ख़तमु थियनि कोन थियूं बहरहाल गवर्नमेंट पंहिंजी तौर ते काफ़ी कमु करे अच्छा तव्हां कॾहिं ट्राई कयो ऑस्ट्रिच खे कॾहिं उठ पखी खे ऐं छो त ठटे में डिप्टी तौरु कमु कयां पियो असां वटि ठटे में ॿिया फार्म आहिनि जेके प्राइवेट माण्हुनि रखिया आहिनि हिकिड़ो शाह साहिबु आहे हिकिड़ो अब्बासी साहिबु आहे नवीद साहिबु त उन्हनि वटि जेके नंढड़े पैमाने ते उन्हनि रखिया आहिनि तक़रीबन पायलट हिकिड़ो प्रोजेक्ट आहे 20 जो सही सही
ऐं हुननि रखिया आहिनि ब्रीडिंग पर्पज़ जे लाइ। सही हालांकि मार्केट असां वटि सुठो कोन्हे को। हिन जी जेका घणी मार्केटिंग आहे उहा आहे गल्फ में, यानी अरब कंट्रीज़ जेके अरब आहिनि, कंट्रीज़ में ख़ासि करे दुबई बाक़ी आहे, हिते त कॉमन कुवैत अवेयरनेस ई आहे। न आहे। जीअं तव्हां पहिरीं ॻाल्हि कई त हिननि खे वाइल्ड एनिमल या चवंदा अलाए छा आहे बहरहाल असांजा जेके इंटरनेशनल लेवल ते जेके इस्लामाबाद कराची में रेस्टोरेंट आहिनि उन में इस्तेमालु थिए पियो। इस्तेमालु, सही। हा, उन अच्छा डिमांड। डॉक्टर साहब तव्हां कॾहिं ट्राई कयो? यस, हा बिल्कुलु अच्छा कीअं तमामु टेस्ट हो? मां थोरो ख़बर त पए। तमामु सुठो डिश आहे ऐं हाणे त वॾनि वॾनि पार्टियुनि में इस्तेमालु थिए पियो वाह वाह। ऐं सिहत लाइ तमामु बहितरीनु आहे। कोलेस्ट्रॉल तमामु घटि आहे ऐं हाज़मेदार आहे, लज़ीज़ आहे ऐं पंहिंजो एक्सपोर्ट जे लिहाज़ खां तमामु हिकिड़ी सुठी कमोडिटी आहे, त अर्न करे सघिजे थो कॉफ़ी। अर्न करे ऐं सिंध में, पंजाब में या पूरे पाकिस्तान में हाणे जी फार्मिंग जेको ट्रेंड स्टार्ट थी वियो आहे, अॻिते हली वधंदो वेंदो अॻिते ऐं हली। फ़ाइदेमंद साबित थींदो। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा डॉक्टर साहब तव्हां सॼे ॾींहं में पंहिंजो फेवरेट जेको पेट कहिड़ो आहे सॼे एनिमल्स में? तव्हांजो पसंदीदा जेको जानवर? हा, मूंखे बकरी जा बच्चा ॾाढा वणंदा। सही। आई रियली लव इट। मां अक्सर खणी तस्वीरूं कढाईंदो आहियां या खणंदो आहियां। बकरी जा बच्चा माना ॾाढा- बकरी न। हा, बकरी बि आहे पर उन्हनि जा नंढा नंढा फार जेके आहिनि उहे मूंखे ॾाढा वणंदा आहिनि अक्सर। डॉक्टर साहब वरी क्लियर कंदा बकरी न बकरी जा बच्चा। सही। तव्हांखे? मूंखे केट जेको आहे मूंखे ॾाढो वणंदो आहे। केट जेका आहे, ॿिली, सही। हा, इहे ॾाढा प्यारा जानवर आहिनि ऐं ईज़ी माण्हू हैंडल करे थो। केट वरी थोड़ी समझदार भी हूंदी आहे पैदाइशी तौर ते, वो सियाणी घणी हूंदी आहे। बिल्कुलु, सही। बिल्कुलु। उनजी डीलिंग्स वग़ैरह करण पर तव्हांजी भई पसंदीदा पोइ तौर। अच्छा त जीअं ई काफ़ी जी बकरियुनि जी तव्हां ॻाल्हि कई, ऐं इहो साॻियो सवाल जेको आहे डॉक्टर साहब खां पुछनि कामोरी बकरियुनि जे हवाले सां, तव्हां छा चवणु चाहींदव इन कामोरी बकरी जे हवाले सां? कामोरी बकरी जेकी हिकिड़ी असां वटि शौक़ सां पाली वञे पई ऐं हाला, न्यू सईदाबाद ऐं मोरो, इहो जेको बेल्ट आहे सॼो हितां मटियारी खां वठी, इन में तव्हांखे कॉफ़ी सवनि जी तादाद में फार्मर मिलंदा जिन वटि कामोरी बकरी मौजूदु आहे। ऐं उहे उन में के माना तमामु बहितरीनु जेके आहिनि, उनजी वाक़ई जेकी प्राइस आहे 30 लख ताईं 35 लख वञे पई, पर नॉर्मल जेकी आम बकरी कामोरी जी जेकी क़ीमत आहे उहा एॾी न आहे जेतिरी इहा। इहो कुझु बकरियुनि जी क़ीमत वधीक आहे, बाक़ी मिलनि थियूं। ऐं माण्हुनि में हाणे पालण जो रुझान वधी वियो आहे ऐं लाइव स्टॉक ब्रीडिंग सर्विस अथॉरिटी सिंध गवर्नमेंट जी जेकी आहे उन कामोरी बकरी जी कंजर्वेशन ऐं इम्प्रूवमेंट जे लाइ हिकिड़ी ब्रीडर एसोसिएशन बि ठाराई आहे ऐं उहा उन ते कमु करे पिया, ऑर्गेनाइज़ वे में उन्हनि जो हार्ड बुक रखनि पिया, रिकॉर्ड रखनि पिया, इनखे वधाइण जे लाइ कोशिशूं जारी। अच्छा डॉक्टर साहब तव्हां सॼी दुनिया घुमिया आहियो, तव्हां छा ॾिसो था ॿाहिरि मुल्क जी लाइफ स्टॉक ऐं असांजी पंहिंजी कंट्री जी लाइफ स्टॉक में केतिरो फ़र्क़ु आहे? मां ऑलरेडी ॿुधायां उते हर शइ तव्हां पाण केतिरा बल्कि मुल्क घुमिया जंहिंमें तव्हांखे मज़ीद जेको आहे हीअ स्ट्रॉन्ग हुननि जी नज़र आई लाइफ स्टॉक? मां त यूके में रहियो आहियां, उते मैकेनाइज़्ड आहे, वेल ऑर्गेनाइज़्ड आहे ऐं प्रॉफिटेबल आहे। ऐं उन खां पोइ मां ज़िम्बाब्वे वियो आहियां, उते मुख़्तलिफ़ ट्रेंड्स आहिनि, उते स्केटर्ड बि आहिनि ऐं उते बि ठीकु आहे। असां वटि बि हाणे उन तरफ़ रुझान वञे पियो। हाणे तव्हां ॾिसो न ठटे तरफ़ या बदीन तरफ़ या कराची तरफ़ जेकॾहिं इन रोड सां तव्हां वेंदव, ॿिन्ही तरफ़ हाणे मैकेनाइज़्ड फार्म कॉफ़ी डेवलप थींदा पिया वञनि फॉरेन स्टाइल में, फॉरेन स्टाइल में। ऐं इहो ट्रेंड आस्ते आस्ते वधंदो वेंदो ऐं कमर्शियल तरफ़ माण्हू ईंदा वेंदा ऐं फ़ाइदो। अच्छा फॉरेन लाइफ स्टाइल जो तव्हां जेको वर्ड इस्तेमालु कयो, त फॉरेन लाइफ स्टाइल ऐं कैजुअल जेको असांजी पंहिंजी नॉर्मल उन में डिफरेंस केतिरो ऐं वधीक माल जेको आहे कंहिंमें ईज़ी आहे? ऐं हिकिड़ी कॉल वठां पोइ। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो, मुंहिंजे ख़्याल में कॉल ड्रॉप थी वई। जी लाइव स्टॉक जी जी माना तव्हां लाइफ स्टाइल जेको तव्हां चओ था माना उन तरीक़े सां माना उनखे छा प्रोडक्ट्स सॉरी ऑपरेटर्स वग़ैरह जेको मॉनिटर से कॉल सॉरी टू इंटरव्यू कॉल रिसीव किया। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। कॉल शायद अगेन ड्रॉप थी वई। जी सॉरी सॉरी। हाँ, मूं जेके कॉफ़ी उते यूरोप में फार्म ॾिठा लाइव स्टॉक जा, उहे मेनली ऑर्गेनाइज़्ड आहिनि ऐं उन खां पोइ उन जो जेको मैनेजमेंट सिस्टम आहे या प्रोडक्शन सिस्टम आहे उहो साइंटिफिक मेथड ऐं लाइन ते आहे। अच्छा हाँ, उन जे करे उनजी प्रोडक्शन वधीक आहे। उन खां पोइ उन जे लाइ लूफिंग एरिया आहे, ग्रेज़िंग एरिया माना जानवरनि जे घुमण जे लाइ, ऐं उहो जानवर ख़ुशि बि रहे थो, उनखे पाणी एबंडेंट क्वांटिटी में हर वक़्तु मौजूदु रहे थो, खाधो मिले थो ऐं उन खां पोइ घुमण जे लाइ सुठी आबहवा मिले थी ऐं उनजो केयर ईअं कयो वञे थो तमामु बहितर नमूने।
ऐं हिते असां वटि माना जेकॾहिं जानवर आहिनि त उनजी ग्रेज़िंग एरिया असां वटि न आहे, या थरपारकर में कुझु गौजर्स आहिनि जिते गौचर चवंदा आहिनि, थरपारकर में जिते जानवर वेंदा आहिनि चढ़ण लाइ, उहो सरकार तरफ़ां आहिनि छॾियल ज़मीनूं, उते थिए थो, पर उते बि जानवर माना जो कॉफ़ी ख़ुशि माना फ्री में खाइनि। त अहिड़े नमूने ॿाहिरि मुल्क में हर शइ माना मिकेनाइज़्ड आहे, वैक्सीनेशन शेड्यूल आहे, ट्रीटमेंट आहे, ब्रीडिंग आहे, फीडिंग आहे, जेको बि सिस्टम आहे उहो टाइम शेड्यूल मूजिबि थिए भला थो। ॾिसो इहे जानवर त बेज़बान आहिनि, उन्हनि खे ख़बर कोन्हे त असांजी छा टाइम शेड्यूल आहे या असांजी छा वैक्सीन आहे। इहे पर इंसान जेको जो मालिक आहे उन ते रिस्पॉन्सिबिलिटीज़ अचनि थियूं, पंहिंजे माल खे जेको आहे पंहिंजो सुठी खां सुठी फैसिलिटीज़ ॾे, उनखे ईज़ी रखे, उनखे ख़ुशि रखे त हू जेतिरो सुठो खीर बि ॾींदी ऐं नेचुरल वाइज़ उहा हैप्पी हूंदी सॼी। ऐं हिकिड़ो ब्रेक वठां पोइ कंटिन्यू था कयूं। नाज़रीन, हीउ वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, जीअं त बार बार असां टीवी ते हिकिड़ी न्यूज़ वग़ैरह ॿुधूं था त कोरोना एतिरी जेकी आहे वबा फैले वई आहे या एतिरनि मुल्कनि में नुक़सानु कयो आहे, त इन शइ खे एतिरो बि हाईलाइट या सीरियस करे पंहिंजे दिमाग़ ते वठी करे हावी न करणु घुरिजे, लेकिन एटलीस्ट एतिरो त करणु घुरिजे त जेकी असांजी हुकूमत असांजे लाइ जेके प्रिकॉशन्स ॿुधाए विया आहिनि त असां उनखे अमल करे पंहिंजे घरनि ताईं महदूद हुजूं। ऐं क्योंकि बार बार हर कोई इहो ई सभु चए थो, त ॾिसो त इहा वबा जेकी आहे फैले थी, असां पंहिंजे घरनि ताईं महदूद हूंदासीं त असां ख़ुदा न ख़ास्ता कोरोना हुजे असांखे वरी ॿिए कंहिंखे थी वञे त ख़ुदा जेको घरनि ताईं महदूद हुजो, ऐं पाण खे अगरि नंढो बि तव्हांखे थोरो सो ज़ुकाम बुखार आहे त आइसोलेट करे छॾियो। अच्छा डॉक्टर साहब, हीउ हिकिड़ो प्रोग्राम जो गवर्नमेंट जो भई घर घर में जेको आहे ॿारड़ियुनि में बकरियूं जेकियूं ॾेई वञनि, उन्हनि कहिड़े क्राइटेरियाज़ में कंहिंखे कंहिंखे ॾिनियूं वेंदियूं ऐं छा शेड्यूलिंग सां हा, जीअं त सिंध पूरे पाकिस्तान बल्कि पूरी दुनिया जे ग़रीब मुल्कनि में मेल न्यूट्रिशन जो काफ़ी प्रॉब्लम आहे। उन मेल न्यूट्रिशन खे जेको आहे सो जे करे कॉफ़ी माना जेके ग़रीब माण्हू आहिनि जिन वटि खुराक जी जा वसीला पूरा न आहिनि, उहे हिकिड़ी कंहिं क्राइटेरिया तहत ग़रीब जेके लैंडलेस औरतूं आहिनि या जेके उन्हनि खे जेको आहे सो एक्सीलरेटेड एक्शन प्लान आहे वर्ल्ड बैंक जे तावन सां 8 डिपार्टमेंट में हले पियो, जंहिंमें लाइव स्टॉक में फिशरीज़ ऐं लाइव स्टॉक 2 कंपोनेंट आहिनि। उन में कुझु बकरियूं ऐं कुझु कुकड़ियूं जेके आहिनि उन्हनि खे ॾियनि था ताकी उहे उन पालनि, उनखे बेज़ा बि हासिलु थियनि, उन मां खीर बि हासिलु थिए, उनजी खुराक थिए, उन्हनि खे ॿारनि खे मिले। इहे सॼी सिंध में हले थो, सॼी सिंध में हले थो। क्राइटेरिया वग़ैरह कहिड़ा आहिनि उन्हनि खे, माना कहिड़े कहिड़े? हा, उहे जेके लैंडलेस हुजनि, ग़रीब हुजनि ऐं उन्हनि वटि जेको आहे सो अहिड़ो वसीलो न हुजे, उहो उन क्राइटेरिया। अच्छा, इहो किथां हासिलु करे सघंदा, इहो कीअं पोइ थींदो, कंहिंखां वठी? इहो जेकी आहे सो डिपार्टमेंट जेकी लाइव स्टॉक जो जेको एक्सीलरेटेड एक्शन प्लान आहे जंहिंखे मेल न्यूट्रिशन ऐं स्टंटेंडिंग ते आहे, उनजे जेको प्रोग्राम में हर ज़िले में उन्हनि जो फोकल पर्सन आहे, या असांजा जेके डिप्टी डायरेक्टर साहिबान आहिनि या जेके NGOs एज कंसल्टेंट उन में कमु कनि पियूं, जेकॾहिं उन्हनि खे हू रुजू कंदा त इन में जेको आहे सो फ़ाइदो हासिलु करे सघनि था, कीअं हू पाण खे साबित कनि त इन लाइ एलिजिबल आहिनि या न। अच्छा, और इन सां गॾो गॾु कोई अवेयरनेस प्रोग्राम बि ॾींदा हूंदा? अवेयरनेस, ट्रेनिंग्स, कैपेसिटी बिल्डिंग सॼो कुझु सभु कुझु सेटल करे। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा डॉक्टर साहब, हाणे ॾिसूं था पंहिंजे प्रोग्राम में चौपाई माल में कहिड़ी तव्हां तजवीज़ ॾींदो हींअर जेकी घणी जेकी सिचुएशन्स में आहिनि मौजूदा सूरत हाल में? त पहिरीं त जेके भाॻिया आहिनि, हीउ हिकिड़ो सडन ऑनसेट आहे, हिकिड़ो एॾी ख़तरनाक सूरत हाल पैदा थी वई आहे। पर हाणे मुंहिंजे ख़्याल में भाॻियुनि खे इहो करणु खपे त जानवरनि जो जेको चारो आहे उहो कंहिं न कंहिं तरीक़े सां वाफ़र मिक़दार में रखनि। कुझु नथो चई सघिजे, कोरोना जा केस डे बाय डे जेको आहे इंक्रीज़ थियनि पिया, ऐं CM साहिबु त महिरबानी आहे, हुन शुरू में काफ़ी सुठा एफर्ट्स वरिता, ऐं हाणे 14 तारीख़ ताईं त ठीकु आहे लॉकडाउन आहे, मे बी इहो एक्सटेंड थी वञे बिकॉज़ ऑफ इंक्रीज़ इन केस। त भाॻियुनि खे ज़ाहिर आहे उहे सासी साह आहिनि, बेज़बान आहिनि, उहे केॾांहुं वेंदा या उन्हनि जा रस्ता त कोन खोलींदा न। त मुंहिंजे ख़्याल में उन्हनि खे इहे जेको आहे सो अरेंज करणु खपे, जेको उनखे थोरो स्पेस मिले थो, टाइम मिले थो, त उन में हुनजो चारो गॾु करे रखनि, या मेडिसन जेका आहे उहा बि ॾिसनि, ख़ासि करे ॼोरनि जी जेके दवाऊं आहिनि। हा, इहो हिकिड़ो तरीक़ो आहे। सही वधाई पंहिंजो तव्हांजी एडवाइस मिले सुठी आहे, वाकई हर कोई पंहिंजो जेको तयारी वयारी करे वे अलार्म करे जेके बि सूरत हाल। अच्छा, हाणे मूंखे ॿुधायो त घर में हूंदे कोई अहिड़ा कम जेके तव्हां कॾहिं न कया हूंदा वरी हाणे उहे करणा था पवनि?
घर में हिकिड़ो त रूटीन वर्क आहे, उहो मां ॾाढो मूंखे कंदे मूंखे सुठो लॻंदो आहे। कहिड़ो? त ज़ाहिर आहे जीअं आऊं तव्हांखे ॿुधायां न त औरत वीचारी सॼो ॾींहुं लोड़े थी पई। चलो ऐं एप्रिशिएट कयो ना। सुबुह जे टाइम ते आऊं कोशिशि कंदो आहियां त चांहि आऊं पाण ठाहियां, जबरदस्त। ऐं चांहि वरी घर भाती जेके बि आहिनि उहे चवंदा बाबा चांहि त अबू ठाहे, अबू अमी न ठाहे। सही। ज़ाहिर हाणे उहो सुठी ठाहींदा हूंदा न। हा। ऐं नंबर ॿियो, थावनि धोइण वारी जेका ॻाल्हि आहे उहा त ॾाढी ॾुखी आहे, उहा असांखे कोन थींदी। ठीकु आहे, हिकिड़ो कप त घारे सघी रखी सघे थो, छा आहे? हा उहो बि ॾुखियो थो लॻे। ईअं न। ठीकु आहे न। बाक़ी इहो आहे त जेको आहे सो ॿारनि खे जेको परचाइण, अच्छा परचाइण माना ॿार, इहो हाणे असांजे मथां अची वियो आहे। हाणे तव्हां जॾहिं घर वेठा आहियो त पोइ तव्हां कहिड़े कम जा आहियो? घटि में घटि ॿार त संभालियो। त मुंहिंजे ख़्याल में हाणे उहो तजुर्बो थिए पियो ऐं ख़बर बि पए त वाकई केॾा ॾुखिया आहिनि ॿार। केॾा ॾुखिया आहिनि। हा, सो लकीली मूंखे 3 ॿार आहिनि। माशाअल्लाह। 2 ॿार त छो त कंबाइन जेको असांजो सिस्टम आहे फैमिली जो, उन में ख़बर कोन पई। हिकिड़ो ॿार जेको आहे उहो असां इंडिविजुअल पंहिंजे तौर ते पालियो त असांखे ख़बर पइजी वई आहे। हाणे त वरी जेको ईअं खणी चइजे ॾींहं जो तारा पिया नज़र अचनि। ठीकु आहे न, सभिनी ॿारनि खे मुंहुं ॾियणो पियो पए। घणा माण्हू अवॉइड था कनि त न, पर इहा हक़ीक़त आहे। हर घर घर की कहानी उहो चकर थी वियो आहे। माना हक़ीक़त ॻाल्हाइणु घुरिजे। डॉक्टर साहिब हाणे तव्हां कहिड़ी हक़ीक़त ॿुधायो था? कहिड़ो कमु जेको न कयो हाणे करिणो थो पए घर में? घर में पंहिंजो मां बि चांहि पंहिंजी पाण पचाईंदो आहियां ऐं तक़रीबन सुबुह वारो नाश्तो बि पाण कंदो आहियां। बाक़ी लंच ऐं डिनर जेके आहे नाश्ते में छा मतिलबु कहिड़ी तव्हांजी एक्सपर्टीज़ आहे? एग बॉयल एग खाईंदो आहियां। बेदो माना बॉयल कंदो? बॉयल एग ऐं चांहि बसि। मूं नाश्ते जी ॻाल्हि ईअं कई मुंहिंजी शायदि पराठा वराठा ठाहींदा। मानी न, बसि बॉयल एग ऐं चांहि उहे पाण कंदो आहियां तक़रीबन। ऐं बाक़ी उहो घर में जीअं रूटीन हूंदा आहे। बाक़ी ॿाहिरि जो कमु जेको अञा बि थोरो घणो ॿाहिरि जो कमु डेली थिए थो न, काफ़ी शयूं माण्हू वठी अचनि। अच्छा माना थोरो रिलैक्स थी चवंदा आहिनि ॿाहिरि जो माना कमु आहे त सही, उहो माना असां कयूं पिया। इहा हक़ीक़त आहे, थोरो घणो सौदो सीधो वठण ते वञे थो। सही माना थोरो बॉयल एग जो इज़ाफ़ो थी वियो ऐं चांहि पचाइण जो इज़ाफ़ो थी वियो आहे बसि। अच्छा मोस्टली घर को जीअं टाइम ॾिसनि, हाणे घर में हूंदे कहिड़ी शइ माना तव्हांखे ख़ासि हुते? कुझु घर में अहिड़ी शयूं बि हूंदियूं त नज़र अंदाज़ थिए, नज़र न ईंदियूं, लेकिन हाणे मौजूदगी में उहा शइ नज़र अचणु लॻी आहे। कोई अहिड़ो भित ते को क्रैक हुजे या वरी का शइ अहिड़ी बग़ैर टुटल हुजे त हाणे गौर कयो वेंदो आहे। उहा कहिड़ी सिचुएशन जॾहिं तव्हां सां थी आहे हींअर अहिड़ी रूटीन में? ख़ुशूसन इन दौरान मूं जेको आहे सो कोशिशि कई त घर में सफ़ाई सुथराई बहितर हुजे ऐं उन खां पोइ जेके सो बेडशीटूं फौरन जेको आहे डेली तब्दील कराइजनि या हुनखे सेट कराइजे। या अॻे हंध उहे माना नंढा ॿार सुम्हंदा आहिनि न कदा, हाणे उनखे सेट करण जे लाइ उनखे इनकरेज कंदो आहियां या पाण थोरी हेल्प कंदो आहियां। इएं माना असांजी भाॼाई जी हेल्प थी थिए या उनखे इरिटेट था कयो? न, हेल्प हेल्प मतिलबु अच्छा वरी कोई वरी तंग बि थींदी हूंदी हाणे त मां चेंज कई आहे, हाणे त मां साफ़ कयो आहे, कुझु वरी अहिड़ा बि थींदा हूंदा आहिनि। हेल्प आहे। अच्छा तव्हां मज़ीद कहिड़ी हेल्प कंदा आहियो घर में? बसि इहा रूटीनली जेको ॿाहिरि जो कमु आहे उहो असीं कयूं पिया। घर जो कमु त घर में औरतूं आहिनि उहे कनि पियूं। सही। अच्छा जीअं त घर वेठे जेको आहे ऑफिस वर्क, इहो केतिरी पॉसिबिलिटी थी सघे थी, ख़ासि तौर ते वरी जॾहिं नंढा ॿार हुजनि, घर वेठे ऑफिस वर्क थी सघे थो? हा, मुंहिंजे केस में मूंखे इन जी के सहूलियत जो तक़रीबन सभिनी ॿारनि खे पंहिंजा कंप्यूटर ऐं मोबाइल्स आहिनि, उहे उन में जीअं एंगेज हूंदा आहिनि त मां ऑफिस जो कमु कंदो आहियां। का रिपोर्ट लिखणी आहे, को लेटर ड्राफ्ट करणा आहिनि, या जेके रहियल कम आहिनि, या काफ़ी अॼुकल्ह कॉफ़ी फीडबैक वठनि पिया इदारा थ्रू ईमेल जे मोबाइल जे, उन्हनि खे राइट अप करण में हिकिड़ी माना तमामु सवलाई थी थिए त उहो काफ़ी शयूं माना हुन। ऐं वरी ऑफिस में बि हिकिड़े क़िस्म जो माहौल त बहितर हूंदो आहे कमु करण जो, पर उते विज़िटर्स ॾाढा ईंदा आहिनि न। ऑफिस में बि जेको ड्राफ्टिंग लिखणु या रिस्पॉन्ड करण में जी जेकी स्पीड जेको स्लो थियल हुई या काफ़ी कमु रहियल हो, या जेकी रिपोर्टूं जनरेट करणियूं, हाणे आई एम वर्किंग ऑन इट। काफ़ी शयूं हाणे कयूं आहिनि, जीअं ऑफिस खुलंदी ढेर सारी प्रिंट कढी मोकिलींदा। माना काफ़ी तव्हां होमवर्क करे छॾियो पंहिंजे ऑफिस जे लिहाज़ सां, पर इहो थोरो तव्हांखे फ़ाइदो इन वक़्त जो माना फ़ाइदो हासिल कयो। अच्छा इन वक़्त में ॿियो कहिड़ो माना फ़ाइदो तव्हांखे नथो वञे त हाणे वाक़ई बसि हाणे बंदि थी वियो, हाणे कमु बि एॾो वधी वियो आहे, ॿी कहिड़ी तव्हांखे जेके कमी महसूस थी सघे? माना घर वेहण जी या ॿाहिरि जेके सभु शइ बंदि आहे?
बसि मूंखे हिकिड़ो इहो फील थो थिए त जेको ऑफिस जो रूटीन वर्क हुयो जेको ऑलरेडी कंदा हुआसीं उहो पर्पज़ हाणे सर्व न पियो थिए ऐं वी आर गेटिंग सैलरी फॉर दैट पर्पज़ सो वी शुड डू वर्क माना असां हाणे कमु कयूं ऐं वरी हाणे साॻी लाइफ रवां दवां ते बहितर आहे अच्छा काफ़ी माण्हू चवंदा असांखे मोकल नथी मिले असांखे टाइम नथो मिले हींअर त टाइम ई टाइम आहे पोइ माण्हू छो था किराए करनि इंसान न चवंदा आहिनि न सर्दी में ख़ुशि न गर्मी में ख़ुशि सही अॻे हाणे मां हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां अॻे मूंखे नंढा ॿार फ़ोन कंदा हुआ बार बार सही। त तव्हां हिकु ई ऑफिस वेठा अचो कोन त अचो कोन हाणे वरी घर वेठा हूंदा त वरी चवंदा आहिनि तव्हां ऑफिस करे वेंदव हाणे त मां वापसि करे वेंदमि सही सही अच्छा असां को बचपन जहिड़ी का ख़ूबसूरत यादि जेको तव्हांखे यादि हुजे तव्हांजे वालदेन सां गॾु केतिरा तव्हां मतिलबु शरारती वग़ैरह कीअं पेरेंट्स जी डीलिंग में कीअं हूंदा हा ॿार त ज़ाहिर आहे पंहिंजे घर में पंहिंजे पीउ माउ सां अंगल कंदो सही त मुंहिंजो वालिद साहब त हिन महिल मौजूदु कोन्हे को अलाह साईं हुनखे जन्नत नसीब करे त उनजे हूंदे ॿार शरारतूं कंदा आहिनि ऐं पोइ माउ हूंदी आहे जेका पंहिंजे ॿार खे घणे भाङे डिफेंड कंदी आहे डिफरेंट पीउ कॾहिं कॾहिं नाराज़ बि थी वेंदो आहे सही त पोइ इहे शयूं यादि अचनि पियूं ॿियो नंढ बचपन जा जेके दोस्त आहिनि उहो बि माण्हू जी लाइफ में हिकिड़ो वॾो असेट आहे सही उन्हनि खे काफ़ी मिस कयूं था काफ़ी दोस्त आहिनि काफ़ी हिन महिल ताईं गॾु आहिनि हा बिल्कुलु बिल्कुलु सही बिल्कुलु गॾु आहिनि सही त तव्हांजी सर बचपन में हा मुंहिंजी फादर मदर सां काफ़ी घणी अटैचमेंट रही मां कोशिशि कंदो हुउसि त उनखे नंढे हूंदे चवंदो हुउसि मूंखे साइकिलूं काफ़ी नयूं वठी ॾियनि अच्छा पोइ साइकिलूं या वरी वाडनि खां हिकिड़ा नव अहिड़ियूं गाॾियूं ठाराईंदो मां चवंदुमि त इहो मूंखे ठाराए ॾियो त मां हिन ते चढ़ी घुमां माना इहे फरमाइश अहिड़े क़िस्म जी डिमांड कंदो हुउसि माना चलो पूरी बि थी वेंदियूं यस बिल्कुलु 100%. थैंक यू मूंखे ॾाढो सुठो लॻो तव्हां पंहिंजी जेकी मेमोरीज़ सां शेयर कयूं तव्हांखे अची करे कीअं लॻो सुबुह में प्रोग्राम में तमामु बहितरु तमामु सुठो ऐं सुठो लॻो ऐं हीउ प्रोग्राम बिल्कुलु वणंदड़ आहे ऐं आई एप्रिशिएट इट तमामु ज़बरदस्त थैंक यू मैसेज छा डिलीवर करणु चाहींदो असांजे व्यूवर्स असांजे ॾिसंदड़ खे छा चवणु चाहींदो हा मुंहिंजो इहो ई हूंदो त जेकी हिन पैंडेमिक सिचुएशन आहे इन में जेके बि हेल्थ प्रोफेशनल जी एडवाइज़री आहे उनखे लेटर एंड स्प्रेड में फॉलो कयो वञे ऐं करोना वायरस खे खां पाण खे बचाइनि क़ौम खे बचाइनि नेशन खे ॿारनि खे बचनि खे ताकी जीअं असां सुखिया जी डॉक्टर साहब तव्हां कीअं लॻो अॼु हा पाण बिल्कुलु जेको महिमान थी करे मेज़बान हुयो त महिमान थी करे कीअं लॻो हा थोरो ज़ाहिर आहे इन में डिफरेंस आहे मेज़बान ऐं महिमान में फ़र्क़ु आहे इलाही मेज़बान जेको हूंदो आहे उहो ईअं सिंधी में खणी चइजे पंहिंजे किले ते आहे उहो मज़बूत आहे ठीकु आहे ऐं महिमान त ज़ाहिर आहे हिकिड़ा अचनि था हिकिड़ा वञनि था ॿियो इहो आहे त माण्हुनि खे एहतियात करणु खपे जीअं डॉक्टर अब्दुल्ला ॿुधायो अच्छा तव्हां मैसेज हा त एडवाइज़री जे हवाले सां ॾिसो असां जेकॾहिं चवंदा आहिनि जी ख़ुशि त जहान ख़ुशि सही बिल्कुलु ऐं असां जेकॾहिं थोरी ग़लती कयूं था त पोइ असांखे घणो भोगणो थो पए तिर जी गुथी 100 चोटूं खाए इन करे बहितर ईअं आहे त असां एहतियात कयूं ऐं थोरो अॻियां वधूं ऐं हीउ जेको तव्हां शुरू में प्रोग्राम में हिकिड़ो ज़बरदस्त मैसेज ॾिनो त ख़ासि करे जेके शागिर्द आहिनि उन्हनि खे त वॾो हिकिड़ो टाइम मिलियो आहे उहो पंहिंजी तयारी कनि मथां इम्तिहान आहिनि ऐं त इहो चवंदुसि शागिर्द पंहिंजो टाइम न विञाइनि ऐं पंहिंजे पढ़ाई ते फोकस कनि थैंक यू डॉक्टर साहब थैंक यू तव्हां ॿिन्हिनि जी वॾी वॾी महिरबानी तव्हां पंहिंजो कीमती वक़्तु कढी करे असांजे प्रोग्राम में शामिल थियो थैंक यू सो मच जिस तरह से असांजो वक़्तु पंहिंजो प्रोग्राम जो पुॼाणी ते पहुतो आहे असां वरी वारे रिपीट इहा ई ॻाल्हि कंदासीं त जेको आहे एहतियात कयो पंहिंजो अगरि तव्हां जेसिताईं ख़्यालु न कंदो त तव्हां ॿियनि जो ख़्यालु कीअं रखंदो हिन इंफेक्शन खां हिन वबा खां पाण खे इंफेक्टेड न कयो ना ई ॿियनि खे थियणु ॾियो त ख़ुदा पंहिंजे घर में लॉकडाउन थी वियो ऐं ज़रूरत आहे त ॿाहिरि निकिरो अदरवाइज़ पंहिंजे घर में रहो इंशाल्लाह सुभाणे वरी मुलाक़ात थींदी तेसिताईं पंहिंजी होस्ट तेरी माण खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़